अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मैं तव्हांजो उस्ताद जयप्रकाश दीवा क्लास में एक भेरे ॿीहर खुश आमदीद। प्यारा ॿारो, असांजी टेंस जी सीरीज़ में अॼु असां पढ़ी रहिया आहियूं प्रेज़ेंट परफेक्ट टेंस, ज़माने हाल क़रीब। हिन खां पहिरीं असां पढ़ियो हुयो प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस। त अॼु असांजो टॉपिक आहे प्रेज़ेंट परफेक्ट टेंस। हाँ ॾिसो, प्रेज़ेंट परफेक्ट टेंस असांखे डेफिनेशन में छा थो ॿुधाए, चए तो प्रेज़ेंट परफेक्ट टेंस इज यूज्ड टू डिस्क्राइब एन एक्शन दैट हैज कंप्लीटेड इन द पास्ट बट हैज इफेक्ट इन प्रेज़ेंट। छा तो चए थो ज़माने हाल क़रीब असांखे ॿुधाए थो त को कम जेको आहे माज़ी में ख़त्म थी चुको आहे, पर उन जो असर अञा ताईं महसूस थी रहियो आहे। मिसाल, उहे स्कूल जो कम करे चुका आहिनि। मतलब हिकिड़ो टीचर जेको आहे उहो कम को असाइन कयो हुयो शागिर्दनि खे, ऐं उहे जेके आहिनि हींअर ई कुझु वक़्तु पहिरीं कम मुकमल करे चुका आहिनि। त छा आहे प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जो कम इहो आहे, एन एक्शन दैट हैज कंप्लीटेड इन द पास्ट बट इफेक्ट स्टिल एग्जिस्ट इन प्रेज़ेंट। क्लियर? त भला अञा ताईं जेको आहे उन कम जो तासिर जेके आहे या उन जो असर जेको आहे असां महसूस करी रहिया आहियूं। जीअं छा, आऊं ख़त लिखी चुको आहियां। क्लियर? त अहिड़े हिसाब सां जॾहिं बि असां को कम जेको माज़ी में मुकमल थी वियो हुजे ऐं उन जो तासरात जेके असांजा हींअर महसूस थियनि, त उनखे पाण चवंदासीं ज़माने हाल क़रीब या प्रेज़ेंट परफेक्ट टेंस। हमेशा जीअं असां सुञाण पढ़ंदा आहियूं त टेंस खे असां सिंधीअ में कीअं था सुञाणियूं ऐं सिंधी जुमिले खे ट्रांसलेट कयूं था, त उन जे लाइ असांखे सुञाणप जी ज़रूरत आहे। टेंस खे असां सुञाणप कीअं कंदासीं? चए थो सिंधी जे जुमिले में आख़िर में हमेशा हूंदो चुको आहे, चुकी आहे, चुका आहिनि, चुको आहे। अहिड़े हिसाब सां चुको आहियां वग़ैरह जॾहिं बि असांजा अहिड़े तरीक़े सां लफ़्ज़ ईंदा सिंधी जे जुमिले में आख़िर में, त असां चवंदासीं त इहो कहिड़ो टेंस आहे? प्रेज़ेंट परफेक्ट टेंस, ज़माने हाल क़रीब। चुको आहे, चुकी आहे, चुकियूं आहिनि, चुको आहियां, अहिड़े तरीक़े जा लफ़्ज़ जॾहिं इस्तेमालु थींदा प्रेज़ेंट परफेक्ट टेंस। हिकिड़ो मिसाल, उहे स्कूल जो कमु करी चुका आहिनि। हाणे असां जॾहिं बि टेंस पढ़ंदा आहियूं त सभ खां पहिरीं तव्हांखे उनजो फॉर्मेशन अचणु ज़रूरी आहे। फॉर्मेशन चऊं या फार्मूलो चऊं। फॉर्मेशन छा हूंदो? सभ खां पहिरीं जेको आहे तव्हां इस्तेमालु कंदो सब्जेक्ट। क्लियर? पोइ तव्हां इस्तेमालु कंदो हेल्पिंग वर्ब, पोइ तव्हां इस्तेमालु कंदो वर्ब, पोइ तव्हां इस्तेमालु कंदो ऑब्जेक्ट। जीअं असां आम असांजे टेंसिस में इस्तेमालु कंदा आहियूं हमेशा फॉर्मेशन, त हाणे हिते असां ॾिसंदासीं त असांजे प्रेज़ेंट परफेक्ट टेंस में कहिड़ा हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थींदा, वर्ब जो कहिड़ो फॉर्म इस्तेमालु कंदासीं। हाणे यादि रखो, हेल्पिंग वर्ब जेके आहिनि प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जा हमेशा असांजा ॿ इस्तेमालु थींदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे हैव, ॿियो थींदो आहे हैज़। क्लियर? वर्ब जो कहिड़ो फॉर्म असां इस्तेमालु कंदासीं प्रेज़ेंट परफेक्ट टेंस में? त वर्ब जो असां थर्ड फॉर्म इस्तेमालु कंदा आहियूं। कीअं? अगरि पाण चऊं हिकिड़ो फॉर्म आहे, लफ़्ज़ आहे गो, त गो जो फर्स्ट फॉर्म गो, त सेकंड फॉर्म हूंदो वेंट, थर्ड फॉर्म छा हूंदो? गॉन। त असांजे प्रेज़ेंट परफेक्ट टेंस में फर्स्ट फॉर्म बि कोन इस्तेमालु कंदासीं, सेकंड फॉर्म बि कोन इस्तेमालु कंदासीं, थर्ड फॉर्म जेको हूंदो उहो इस्तेमालु कंदासीं। क्लियर? त हाणे छा आहे, उहे स्कूल जो कमु करे चुका आहिनि, त असां इन जुमिलनि खे ट्रांसलेट कंदासीं। हाणे ॾिसो, असांजो हेल्पिंग वर्ब जेको आहे हैव ऐं हैज़ कीअं इस्तेमालु कंदा आहियूं। ॾिसो, जॾहिं बि आई, वी, यू, दे या प्लूरल नाउन
इसम जमा जॾहिं बि हूंदो त असां छा लॻाईंदासीं, हिन सां इस्तेमालु कंदासीं हैव। क्लियर? आई वी यू दे या इसम जमा प्लूरल नाउन हूंदो त असां इस्तेमालु कंदासीं हैव। ऐं जॾहिं बि असांजो ही शी इट या को सिंगुलर नाउन हुजे, अकेलो नालो हुजे त असां इस्तेमालु कंदासीं हैज़। क्लियर? ये असांजा ॿ हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थींदा प्रेजेंट परफेक्ट टेंस में। ऐं असां वर्ब जो थर्ड फॉर्म इस्तेमालु कंदासीं जेको आउं तव्हांखे सम्झाए चुको आहियां। हाणे असां कुझु जुमला ठाहींदासीं त असां कीअं स्ट्रक्चर ठाहे सघूं था प्रेजेंट परफेक्ट टेंस जा जुमला। क्लियर? हाणे ॾिसो असां पढ़ियासीं उहे स्कूल जो कमु करे चुका आहिनि, मतिलबु को कमु जेको आहे हाणे ख़तमु थी चुको आहे। त पाण सब्जेक्ट असांजो छा आहे, उहे। त पाण छा लिखंदासीं, दे। दे सां गॾु असांजो हेल्पिंग वर्ब कहिड़ो लॻंदो आहे, दे सां गॾु हेल्पिंग वर्ब लॻंदो आहे हैव। त पाण छा लिखंदासीं, दे हैव कमु करे चुका आहिनि, मतिलबु मुकमल करे चुका आहिनि। त पाण ख़तमु करे चुका आहिनि, छा थींदो, दे हैव फिनिश। फर्स्ट फॉर्म आहे उनखे तब्दील कंदासीं थर्ड फॉर्म में, त छा थींदो, फिनिश्ड। दे हैव फिनिश्ड होमवर्क। क्लियर? उहे स्कूल जो कमु करे चुका आहिनि। त पाण छा चवंदासीं, दे हैव फिनिश्ड होमवर्क। क्लियर? इजी जुमिलो आहे। असां वर्ब जो थर्ड फॉर्म इस्तेमालु कयो, हेल्पिंग वर्ब हैव इस्तेमालु कयो। हाणे मज़ीद जुमिला कुझु ठाहियूं था। हाणे ॾिसो ॿियो जुमिलो आहे, असीं कमरो साफ़ करे चुका आहियूं। त सब्जेक्ट कहिड़ो आहे, असीं। त छा इस्तेमालु कंदासीं, वी सां गॾु हेल्पिंग वर्ब छा हूंदो आहे हमेशा, हैव। त वी हैव साफ़ करे चुका आहियूं। साफ़ खे छा चवंदा आहियूं, क्लीन। क्लीन जो थर्ड फॉर्म, वी हैव क्लीन्ड रूम। ठीकु आहे, वी हैव क्लीन्ड रूम। असां कमरो साफ़ करे चुका आहियूं। वरी आहे, अवां होली मल्हाए चुका आहियो। अवां त पाण लिखंदासीं यू, वरी यू सां गॾु हैव। मल्हाइण खे चवंदा आहियूं सेलिब्रेट। थर्ड फॉर्म थींदो ईडी, त थींदो सेलिब्रेटेड। दे यू हैव सेलिब्रेटेड होली। क्लियर? यू हैव सेलिब्रेटेड होली। अवां होली मल्हाए चुका आहियो। इहे हुया सिंपल सेंटेंस, अफर्मेटिव सेंटेंस असांजे प्रेजेंट परफेक्ट टेंस जा। उम्मीद आहे तव्हांखे हेल्पिंग वर्ब इस्तेमालु करणु अची वियो हूंदो, वर्ब जो थर्ड फॉर्म इस्तेमालु करणु अची वियो हूंदो। ऐं असां हाणे हिन जा कुझु जुमिला मज़ीद ठाहियूं था, नेगेटिव, इंट्रोगेटिव ऐं इंट्रोगेटिव नेगेटिव जा। दीवा क्लास खे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। ऐं असां सां गॾु जुड़िया रहो ऐं ईज़ी तरीक़े सां ग्रामर सिखो, सिंधी टू इंग्लिश। थैंक यू सो मच।